बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। सरकार की आमद मरहबा, हुजूर की आमद मरहबा, आका की आमद मरहबा। दोस्तों, अॼु अल्हम्दुलिल्लाह असां मौजूदु आहियूं ॻोठ रशीदगंज जी हुसैनी मस्जिद में। ऐं हिते नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे जश्न आमद जी रैली कढी पई वञे। उन मुतालिक़ असां सां काफ़ी जमायत गॾु आहे, जिन खां असां हिन हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बाबरकत जेका रैली आहे उन मुतालिक़ कुझु असां पुछा कंदासीं। सभ खां पहिरियों असां सां गॾु असांजो उस्ताद मोहतरम आहे, जंहिंखां पुछा कंदासीं त साईं, हीअ जेका रशीदगंज में रैली कढी थी वञे उहा तव्हां जेको कॾहिं कढी आहे, घणा साल थिया आहिनि, केतिरो टाइम थी चुको आहे हिनखे? मसलातो वसलाम अलैका या रसूल अल्लाह, सलातो वसलाम अलैका या हबीब अल्लाह। अल्हम्दुलिल्लाह इन ॻोठ जे अंदरि काफ़ी आशिक़ान रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम आहिनि ऐं असांजा मुर्शिद करीम भी काफ़ी भेरा इन ॻोठ में अचणु थियो आहे साईं जन जो। ये रैली जो सिलसिलो मुंहिंजे ख़्याल में मुंहिंजे अचण खां 2009 या 10 खां वठी इहो सिलसिलो हलियो आहे ऐं सालो साल इंशा अल्लाह ताला हलंदो रहंदो। साईं, हीअ जेका रैली आहे, हिन रैलीअ जी शुरूआति किथां थींदी आहे, उहो पुछूं था पंहिंजे वाल साहिब खां त रैली जी शुरूआति किथां थी थिए ऐं हीअ रैली किथे ख़तमु थींदी आहे, केतिरो टाइम हीअ रैली हलंदी आहे। उन खां अलावा हिन रैलीअ में पंहिंजे ॻोठ जा माण्हू सिर्फ़ु हूंदा आहिनि या फिर आसपास जा माण्हू बि हिन रैली में शरीक थींदा आहिनि? असांजो वाल साहिब बीठो आहे, फ़कीर गुल हसन शेख हुसैनी, उहो असांखे ॿुधाईंदो। दोस्तो, हिन प्यारे फ़क़ीर मूंखां जेको सुवालु पुछियो आहे, थी सघे थो मतां हिन थोरे टाइम जो पुछियो अथई त कहिड़े टाइम ते इज़हार थींदो, कहिड़े टाइम ते ख़तमु थींदो। असां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चवण वारा माण्हू, इहे रैलियूं, इहे जेके नारा, जेके रसालतनि जा नारा हुया, उर्स मुबारक हुया, जॾहिं सुहिणे कंबर वारे साईं जा ग़ुलाम थियासीं त मुर्शिदनि करीमनि असांखे हिन राह ते आंदो ऐं साईं जन फरमाए त ॾींहं क़यामत ताईं जेसिताईं आशिक़ दुनिया में हूंदा तेसिताईं हे रैलियूं जारी आहिनि, सारी आहिनि। टाइम ॿियो कहिड़ो ॿुधायां, टाइम इहो ई आहे। बाक़ी हिन रैलीअ जे शान जो बयानु जेको आहे, न मुंहिंजे दिमाग़ में ताक़त आहे, न मुंहिंजे ज़ुबान में ताक़त आहे जो मां हिन शान खे इज़हार करे सघां। हे मुंहिंजे रसूलुल्लाह जे आमद जी ख़ुशी आहे। हे सिर्फ़ु इंसान न पर जेका बि 11,000 मख़लूक़ात आहे, ख़ुदा जो कसम आहे, उहा ख़ुशियुनि में झूमी रही आहे। पर ज़ाहिरीअ में हे जेके आशिक़ बीठा आहिनि तव्हांजे आॾो, लख मरहबा मुबारक हिननि खे जन हिननि कम खे सजायो आहे। मां हिकु पीर सन माण्हू आहियां, फ़क़ीर खे सुवाल जो जवाबु ॾेई चुको आहियां। हाफ़िज़ साहिबु असां सां गॾु आहे, हाफ़िज़ अब्दुल गफ़ार हुसैनी। इन खां असां इहा पुछंदासीं त हीअ जेका रैली कढी थी वञे त इन जो मक़सदु छा आहे ऐं हीअ रैली क़ुरान ऐं हदीस मां कीअं साबित थिए थी त सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जी ख़ुशीअ में हीअ असां जेको गॾिजी ऐं हुज़ूर मिलाद जी उन मुतलिक़ हाफ़िज़ साहिबु असांखे ॿुधाईंदो। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व असहाबिका या हबीबल्लाह। जीअं त दोस्तो, मदीने वारे साईं जी आमद जेका आहे सभिनी जहाननि ते रहमत आहे। सभई जेके बि इंसान आहिनि, बल्कि पूरी काइनात में जेका बि मख़लूक़ात आहे, वण टिण ॿूटा पखी जीत पुखुण, सभिनी जे मथां मदीने वारे साईं जी आमद जी महिरबानी थी आहे। त अहिड़ी तरह सां अल्लाह तबारक व तआला क़ुरान पाक में ख़ासि मोमिननि खे मुख़ातिब थी फ़रमायो आहे त लक़द मन्नल्लाहु अलल मुमिनीन इज़ बअस फ़ीहिम रसूला। मां मोमिननि जे मथां पंहिंजो अहसान कयो जो उन्हनि खे पंहिंजो रसूल मोकिलियो उन्हनि ॾे। त असांजे मथां वधीक हक़ थो लॻे त मदीने वारी साईं जी आमद जी जेका ख़ुशी आहे, जशन आहे, जेको रैली आहे, जेको मीलाद आहे, वधीक मल्हायूं। हर जेका मख़लूक़ आहे सभिनीनि में अॼु ख़ुशी आहे, पर इंसाननि जे मथां अञा वधीक हक़ आहे उहा मदीने वारे साईं जी आमद जी ख़ुशी वधीक मल्हाइनि। ऐं इंशा अल्लाह दुआ आहे त अल्लाह ताला पूरे आलम इस्लाम खे जिथे भी मुसलमान रहनि था सभिनीनि खे मदीने वारे साईं जी आमद जी ख़ुशी नसीब फरमाईंदो। ॾींहं क़यामत इंशा अल्लाह जारी ऐं सारी हूंदी। दोस्तो, इंशा अल्लाह ताला हीअ रैली हाणे तो रैली इफ़्तिताह थींदो ऐं इंशा अल्लाह ताला समूरे ॻोठ रशीदगंज में हीअ रैली हलंदी। उन खां अलावा बाईपास रोड सभई उन रोडनि खां थींदी अची करे वरी साॻियो इन मस्जिद शरीफ़ में ही इन जो इख़्तिताम थींदो। उन खां बाद में दुआए ख़ैर थींदी ऐं लंगर मिलाद शरीफ़ जो थींदो। सरकार की आमद, आका की आमद, महबूब की आमद, दिलदार की आमद, मरहबा या मुस्तफ़ा मरहबा।
माशाअल्लाह दोस्तों, माशाअल्लाह हिन महिल सरकार जी आमद जी रैली ॻोठ खां शहर खां निकिरी करे ॿाहिरि बाईपास रोड ते आई आहे। और सघो था त काफ़ी आशिकान रसूल नौजवान दोस्त असांजा असां सां गॾु आहिनि। माशाअल्लाह ॾिसी सघो था तव्हां त असांजो हे सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जा दीवाना परवाना तमामु हुज़ूर जा आशिक मुस्लमान भाइर सभई अॼु असांजी रैली में गॾु आहिनि। अल्हम्दुलिल्लाह हमारे दोस्तों, हिन वक़्तु रैली असांजी जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम रैली हिन वक़्तु जमारानी चौक रशीदगढ़ में जमारानी चौक आहे, जिते मथे वठी सघो था बाईपास आहे ऐं दुकान आहिनि। हिते असांखे पंहिंजे रैली जे मुतलिक़ ही सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ख़ुशी आहे ऐं रैली आहे, उन मुतलिक़ फ़क़ीर मोहरम हुसैनी असांखे मौक़ुफ़ ॾींदो। अस्सलामु अलैकुम। हे अर्ज़ु आहे त जे महबूब न हुजे हा त काइनात बि न हुजे हा। हे महबूब जे सदके महबूब जे ख़ुशीअ जे हे सॼी रैली जेकी आहे उन जे ख़ुशीअ में इंतज़ारु सॼो कयो आहे। अस्सलामु अलैकुम सॼी संगत। दोस्तों, हिन वक़्तु अल्हम्दुलिल्लाह जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रैली बाज़ार खां थींदे मथां रोड खां थींदे करे हिन वक़्तु असां जसर मौला फ़क़ीर ग़ुलाम रसूल जसर हुसैनी जी उतां कोट आया आहियूं। ऐं हिते हर साल फ़क़ीर हिन ॾियारे ते पंहिंजे घरां सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मिलाद जे लंगर जो इतमाम कंदो आहे। हिन वक़्तु असां सां मौजूदु फ़क़ीर सदोर शेख आहे। फ़क़ीर सदोरा, हिन वक़्तु सरकार जी मिलाद जी ख़ुशीअ में अवां छा बयानु कंदो त सरकार जी मिलाद जी ख़ुशी कीअं थी लॻे? असां बचड़नि सुधा राज़ी आहियूं। जकरे जहिड़ो जवान पाण धणीअ पैदा कयो, मूड़ मिड़नि मुरसलनि सरस संदसि शान, फ़कान काब कौसैन ए अदना ए मैसर थियुसि मक़ाम, ये आगे कयो एहसान जे हादी मेड़ियम हेड़ो। असां राज़ी आहियूं, बचड़ा क़ुर्बान कयूं महबूब जे नाम ते। सुभान अल्लाह। फ़क़ीर साईं सरकार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे शान में को शेर ॿुधायो। फ़क़ीर चए थो त असां हिन मिलाद में राज़ी आहियूं, बचनि ॿारनि सूधो असां हिन सरकार जी जश्न जी रैलीअ तां क़ुर्बान आहियूं। अल्हम्दुलिल्लाह इंशाअल्लाह ताला हीअ रैली असांजी जारी ऐं सारी आहे। अञा अॻिते बाज़ार हलंदासीं, उन खां पोइ वरी फिरंदासीं। हिन वक़्तु हिते नंगर थींदो, नंगर खाई करे वरी रैलीअ जे असां जारी ऐं सारी रखंदासीं। बिस्मिल्लाह रहमान रहीम। दोस्तों, अल्हम्दुलिल्लाह जश्न ईद मिलाद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रैली हिन वक़्तु सॼे बाज़ार खां शहर खां रोड रस्तनि खां फिरंदे फिरंदे हिन वक़्तु आख़िरी फ़क़ीर मोहम्मद इस्माइल शेख जे उताक में पहुती आहे। ऐं हितड़े फ़क़ीर मोहम्मद इस्माइल शेख हर साल हुज़ूर करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मिलाद शरीफ़ जो इतमाम कंदो आहे। हिन वक़्तु समूरी रैलीअ जा आशिक़ रसूल तव्हां सघो था झूमी रहिया आहिनि। हीअ सभई हिन वक़्तु हिते फ़क़ीर जी उताक मौजूदु आहिनि। इंशाअल्लाह ताला हिते फ़क़ीर जे इंतिज़ाम कयल लंगर खाई करे आख़िरी दुआ ख़ैर थींदी। दोस्तों, अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कैमरामैन मोर लतीफ़ सां गॾु सफदर हुसैनी शेख।